अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो STV न्यूज़। ताज़ा तरीन बुलेटिन में वली मोहम्मद चाड़ो हाज़िर आहियां। नाज़रीन, निंदो शहर खां मुर्तज़ा बशीर जी रिपोर्ट मूजिबि निंदो लॻ अरबाब मोड़ ते ईसो मलाह जे घर ते 10 खां मथे हथियारबंदनि हलां करे 4 महीना अॻु पसंद जी शादी कंदड़ प्रेमी जोड़े रांझन मलाह ऐं ज़ुबैदा मलाह ते सख़्त तशद्दुद करे नारीअ खे अगवा करे विया, जॾहिं त घर धणीअ जी मलामत ते हथियारबंदनि कुहाड़ी जा वार करे रांझन मलाह, ईसो मलाह ऐं महबूब मलाह खे सख़्त ज़ख़्मी करे फरार थी विया। ज़ख़्मियुनि खे निंडो रूरल हेल्थ सेंटर में इलाज लाइ आंदो वियो, जॾहिं त निंडो पुलिस खे वाक़े जो इतला मिलण बावजूदि 5 कलाकनि बैदि पहुती। निंडो थाणे ते फरियादी ईसो मलाह जी फरियाद ते 10 जाबदारनि साले मलाह, महबूब मलाह, गुलज़ार मलाह ऐं ॿियनि ते कलम B365 ऐं 408 जा तहत केस दाख़िल कयो वियो, जॾहिं त आख़िरी इतलाउनि ताईं निंदो पुलिस कंहिं बि जाबदार खे गिरफ़्तार करे नाहे सघी।